ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जे 22-23 अध्याय में ऐं 24 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त राजा पृथु जॾहिं पंहिंजे सॼे राज में 7 ही दीपनि में धर्म फैलियल ॾिसे थो, तॾहिं घणे ई वक़्त खां वन में हलियो वञे थो ऐं वन में वञी हू घणनि ई सालनि ताईं तपस्या करे थो ऐं तप कईंदे कईंदे जोग अभ्यास सां पंहिंजो तन त्याग करे थो। प्यारा भक्तों, राजा पृथु जॾहिं वन में वञनि था, तंहिं वक़्तु उन्हनि जी स्त्री उर्च बि उन्हनि सां गॾु वञे थी ऐं गॾोगॾु तपस्या करे थी। जॾहिं राजा पंहिंजो तन त्याग करे वेंकट ॾांहुं वञनि था, तॾहिं उर्च पंहिंजे पति जो अंतिम संस्कार करे थी ऐं उते ई पंहिंजो पाण खे उन्हनि सां गॾु चिता में विझी सती थी वञे थी। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, सुखदेव जी महाराज राजा परीक्षित के ॿुधाइनि था त विशिष्ट मुनि 3 क़िस्मनि जी अग्नीअ खे श्राप ॾियनि था। उन्हनि अग्नियनि हिन संसार में राजा पृथुअ जे पुट बजतासूअ जी घर वारी शिखंडिनीअ जे घर में जन्म वरितो। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जे 24 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित के ॿुधाइनि था त राजा बजतासूअ जी घर वारी शिखंडिनीअ जे गर्भ मां उहे 3 अग्नियूं जन्म वठनि थियूं, जेके कुझु वक़्त ताईं राजा जे घर रहनि थियूं ऐं उन खां पोइ पंहिंजो तन त्याग करे वापसि अग्नियूं थी वञनि थियूं। राजा बजतासूअ खे परसूत नाले ॿी स्त्रीअ मां हबरदान नाले पुटु पैदा थियो, जंहिंजी शादी हीरदानी नाले अगन जी कन्या सां थी। हबरदान के उन स्त्रीअ मां प्राचीन वर्ख ऐं ॿिया 6 पुट पैदा थिया। प्राचीन वर्ख खे पंहिंजी ॿी गरस्वती नाले स्त्रीअ मां, जेका तमामु सुंदर हुई, 10 पुट हिकिड़ी शक्ल जा पैदा थिया, जिन खे पाण परचीता चऊं था। शरीर त उन्हनि 10 ही छोकरनि जो अलॻि अलॻि हो, लेकिन रूप ऐं ज्ञान सभिनी जो हिकिड़ो ई हो। उन करे 10 ही भाइरनि जो नालो परचीता रखियो वियो। जेकॾहिं हिकिड़े सां ॻाल्हाइजे त 10 ही ॻाल्हाइनि ऐं उन्हनि मां जो कमु हिकिड़ो करे त उहो कमु 10 ही कनि। हिकिड़े जे बीमार थियण करे 10 ही बीमार थियनि। ॾिसण में हू 10 ही अलॻि अलॻि हुआ, पर बुद्ध ऐं प्रारब्ध, कर्म ऐं मौत ऐं जीअण सभिनी जो हिकिड़ो ही हो। ऐं जॾहिं हिननि पंहिंजे पीउ जी आज्ञा सां वन में वञी 10,000 वरनि ताईं परमेश्वर जी तपस्या कई हुई, तॾहिं महादेव जी ऐं उन्हनि जूं पाण में घणियूं ही ज्ञान जूं ॻाल्हियूं थियूं हुयूं। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जो 24 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 25 श्री महादेव जी जो परचेतून सां ज्ञान चर्चा करण। विदुर जी इहा कथा ॿुधी मैत्री रखेश्वर खां पुछियो त श्री महादेव जी ऐं परचेतून जे विच में जा गुफ़्तगू थी हुई, तंहिंजो कुझु अहिवाल महिरबानी करे ॿुधायो। श्री मैत्री रखेश्वर चयो त जॾहिं परचेता पैदा थिया, तॾहिं प्राचीन वर्ख उन्हनि 10 ही छोकरनि खे आज्ञा ॾिनी त तव्हां पहिरियां ई जंगल में वञी परमेश्वर जो तप करे भॻवान जे दर्शन करण खां पोइ नारायणी सृष्टि पैदा करियो। परचीता इहा ॻाल्हि ॿुधी घर खां ॿाहिरि निकिरी उलंदे तरफ़ समंदर जे नज़दीक हलिया विया, जिते हिननि खे हिकिड़ो आस्थान तमामु सुठो तलाउ जे किनारे ते ॾिसण में आयो। उते वेही उन्हनि पाण में वीचार कयो त असां नथा ॼाणूं त नारायण जी केरु आहे ऐं संदसि तप ऐं सुमरन कीअं करणु घुरिजे।
हू इन चिंता में वेठा हुआ त एतिरी में उते माण्हू जो आवाज़ थियो। तॾहिं हिननि पाण में चयो त हिते त को बि ॾिसण में नथो अचे, पोइ ही ॻाल्हाए केरु थो। अञा उन हैरत में हुआ त श्री महादेव जी उन तलाउ मां ॿाहिरि निकिरी आयो, जंहिंजे देवताउनि स्तुति कई ऐं गंदरबनि गीत ॻाया। पर जॾहिं परचीता उनखे न सुञाणी अॻे मौजूब वेठा रहिया, तॾहिं श्री महादेव जी उन्हनि खे चयो त ए परचीता, मां महादेव जी आहियां ऐं हिते तव्हांखे ज्ञान सेखारण वास्ते आयो आहियां। जंहिं मौजूब तव्हां नारायण जी जो भॼन करे उन जो दर्शन पायो। जहिड़ी तरह नारायण जी मूंखे प्यारो आहे, तहिड़ी तरह नारायण जी जा भक्त बि मूंखे प्यारा आहिनि। तंहिं करे मां तव्हांखे हरि भक्त सम्झी ज्ञान सेखारण आयो आहियां। इहा ॻाल्हि ॿुधी परचीन ॾाढी ख़ुशीअ सां उथी महादेव जी खे नमस्कार कयो ऐं वॾे आदर भाव सां विहारे वेनती करे स्तुति करण लॻा। तॾहिं श्री महादेव जी हंसगंज स्तुतर श्री नारायण भॻवान जी स्तुतिअ जो परचेतन खे सेखारे चयो त अवी हर रोज़ सुबुह ऐं शाम जे वक़्तु स्नान करे इहा स्तुति पढ़ी नारायण जी जे चित्र भुजी रूप जो ध्यानु कजो त परमेश्वर अव्हांखे जल्द मिलंदो। ए परचेतून, मां राति ॾींहुं इहो ई कमु करे भक्तनि ऐं ज्ञानियुनि जो दर्शन करे रहियो आहियां। जेके माण्हू पंहिंजे अज्ञान सां परमेश्वर जे सुमरन ऐं भॼन जी चाहना नथा रखनि, उन्हनि खे ज्ञान सेखारे कृतार्थ कंदो आहियां। सो जन्मनि ताईं जेके पंहिंजे वर्ण ऐं आश्रम जे धर्म मौजूब रही, जेके ब्राह्मण खत्री वैश्य ऐं शूद्र जे वास्ते शास्त्र में लिखियलु आहे, ईअं करे पाप ऐं अधर्म ॾांहुं न वेंदो। सो आदमी 100 वरियनि ताईं महादेव जी जो जनम धारे पोइ चतुर्भुजी रूप परमेश्वर जो पाईंदो आहे। अहिड़े तरह जी धर्म पालन ऐं भक्ति करण वारो आदमी ॿी ॻाल्हि सां कुझु मतिलबु नथो रखे। श्री महादेव जी ही ज्ञान प्राचीन खे सेखारे कैलाश पर्वत ॾांहुं हलियो वियो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जो 25वां अध्याय संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।